हेलो फ्रेंड्स, आऊँ आहियां गुलाब बागड़ी गुलशन टगर लाइब्रेरी में तव्हांखे भलीकार चवां थो। अॻु में असां 5वीं क्लास जी साइंस मां जानदारनि जी दर्जाबंदी जे बारे में पढ़ियो। अॼु असां जानवरनि जी दर्जाबंदी जे बारे में पढ़ंदासीं। लफ़्ज़ जानवर दरअसल लातीनी ॿोलीअ जो लफ़्ज़ एनिमल जो तर्जुमो आहे, जंहिंजो मतिलबु आहे रूह या साह। जानवरनि जी दुनिया खे वरी ॿिनि वॾनि फ़ाइलम या गिरोहनि में विरहायो वियो आहे। पहिरियों आहे करहंगे वारा या वर्टिब्रेट और कार्डेटा। अहिड़ा जानवर जंहिंखे पुठी वारो हॾो या करहंगे जी हॾी मौजूदु हुजे त उनखे वर्टिब्रेट या करहंगे वारो जानवर चइबो आहे। ॿिए नंबर ते असां वटि अची वञनि था बिना करहंगे वारा जानवर या इनवर्टिब्रेट। उन्हनि खे पुठी वारो हॾो मौजूदु न हूंदो आहे। करहंगे वारे जानवरनि खे वरी 5 क्लासनि में विरहायो वियो आहे। असां वटि पहिरें नंबर ते मच्छियुनि जो क्लास अचे थो। मच्छियूं सर्द रत वारा जानदार आहिनि। हू पाणी में रहनि थियूं। हिन वक़्तु 30,000 खां बि वधीक मच्छियुनि जा क़िस्म मौजूदु आहिनि। दुनिया जी वॾे में वॾी मच्छी ब्लू व्हील या ईअं खणी चइजे त दुनिया जो वॾे में वॾो जानवर ब्लू व्हील आहे। हू बच्चा बि ॼणींदो आहे ऐं पंहिंजे बचनि खे खीर बि पीआरींदो आहे ऐं गॾोगॾु इनखे मैमल बि तसवुरु कयो वेंदो आहे। ॿियो क्लास आहे असां वटि एम्फीबिया जो, जंहिंखे एम्फीबियान बि चइबो आहे। इन जो मतिलबु आहे पाणी ऐं ख़ुश्की ॿिन्ही ते रहंदड़ जानवर। ही जानवर सर्द रत वारा हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी चमड़ी घिमियल हूंदी आहे, जीअं ॾेॾर वग़ैरह। 3 नंबर ते क्लास असां वटि अची वञे थो रेप्टाइल जो। रेप्टाइल में अहिड़ा जानवर अची वञनि था जेके रेड़ियूं पाइनि। ही जानवर सर्द रत वारा हूंदा आहिनि ऐं ख़ुश्क चमड़ी जा हूंदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ही पाणी में बि रही सघंदा आहिनि। इन्हनि में सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे एम्फीबिया ऐं रेप्टाइल में त रेप्टाइल जेके पंहिंजा आना ख़ुश्की ते लाहींदा आहिनि ऐं जॾहिं त एम्फीबिया जानवर जेके आहिनि उहे आना पंहिंजा पाणी में लाहींदा आहिनि। 4 नंबर ते असां वटि पखियुनि जो क्लास अचे थो। दुनिया में पखियुनि जा 9,000 खां बि वधीक क़िस्म मौजूदु आहिनि। पखी गरम रत वारा जानवर आहिनि। दुनिया जे वॾे में वॾो पखी उठ पखी आहे, जॾहिं त दुनिया जो नंढे में नंढो पखी ह्यूमिंग बर्ड आहे। 5 नंबर ते मैमल्स जो क्लास अचे थो, ममैलिया, जंहिंमें असां पाण बि शामिलु आहियूं। मैमल्स अहिड़ा जानदार हूंदा आहिनि जेके पंहिंजे बचनि खे खीर पीआरीनि ऐं हू पाण बच्चा ॼणींदा आहिनि। ही गरम रत वारा जानदार हूंदा आहिनि। हाणे बिना करहंगे वारनि जानवरनि जे बारे में थोरी ॼाण हासिलु कंदासीं। असां वटि जीत अची वञनि था बिना करहंगे में ऐं उन्हनि सां गॾोगॾु कीड़ा बि बिना करहंगे वारा जानवर आहिनि। दुनिया में अटकल 80 लख खां बि वधीक क़िस्म जीतनि जा मिलनि था। जीत 3 हिसनि ते मुश्तमिल हूंदा आहिनि ऐं के कीड़ा जानवरनि जो रतु चूसींदा आहिनि त के माहौल दोस्त हूंदा आहिनि, जीअं सांपो वग़ैरह।